नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे मटियारी खां ख़बर ॾींदा हलूं त यूनियन ऑफ द काउंसिल वन मटियारी जे अवाम पारां यूसी नाज़िम जे मुबीना करप्शन ख़िलाफ़ अवामी अदालत लॻाई हुई, जंहिंमें वॾे तादाद में औरतुनि, मर्दनि ऐं ॿिनि काउंसलरनि बि शिरकत कई। अवामी अदालत में 20 खां मथे बिरादरियुनि जे नेक मर्द ऐं चेयरमैन ख़िलाफ़ करप्शन जूं दाहूं कयूं। इन मौक़े ते सिंध मेमण एहतियाज सरवाण हाजी अब्दुल रज़ाक मेमण जखरेजा बिरादरी जे नेक मर्द हाफ़िज़ जखरेजो, हाफ़िज़ अज़ीज़ुल्लाह वाहिद बख्श ऐं काउंसलर अली दोस्त खोसो, अक़िलती काउंसलर मंगल दास, मसामत सबीना मल्हा ऐं अहमद अली चयो आहे त 3 सालनि दौरान यूनियन काउंसिल मटियारी वन में तक़रीबन 3 करोड़ रुपयनि जी करप्शन थी आहे। अवाम त ठहियो, पर हिते काउंसलरनि खे बि पंहिंजे हिसे जा फंड न मिली सघनि। हुन खां अलावा पूरी यूसी में किथे बि 1 रुपए जो तरक़ियाती कमु न थी सघियो। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो त यूसी चेयरमैन बचिल जखरे जो करप्शन जो राज क़ाइमु करे वेठो आहे। जेको बि हिन ख़िलाफ़ ॻाल्हाए थो, उन ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल करे उन खे माठि कराए थो। हिननि चयो त ज़िले काउंसलर मां हलंदड़ तरक़ियाती कमनि मां हू पंहिंजा कम ॾेखारे कागज़ी कार्रवाइयुनि में कमु ॾेखारे थो। हर महीने ईंदड़ किस्तनि मां पैसा हड़प करे रहियो आहे। हिननि जे कयल करप्शन ख़िलाफ़ जांच कई वञे, न त जेके बि बेनामी मिल्कियतूं ठाहियूं आहिनि, जांच न थियण जी सूरत में असां एहतिजाज जो दाइरो वसी कंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।